नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जी त अॼु असांजे प्रोग्राम जी अहम शख़्सियत आहिनि ज़िला कबर शहदादपुर सां जो तालुक़ु आहे। नाज़रीन ॿुधाईंदो रहां त हाफ़िज़ उज़ैर गुल जागीरानी जमियत उलमा इस्लाम तालिक़े कबर जो अमीर आहे ऐं कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। अॼु सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ टीवी में सॼो महिमान आहे, उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां पंहिंजे ज़रूरु शेयर कंदासीं। अफ़सा अस्सलाम वालेकुम। अफ़सा तव्हांखे मां सिंध मुंहिंजी अमा न्यूज़ टीवी में मां भलीकार चवां थो। मेहरबानी न फरमाए, अल्लाह ताला ख़ुश रखे। आप साहब अचो पिया ज़िला कमर शहदादपुर के हवाले से तो हिन वक्त जेका बरसात मुतासिरीन जेका असां कंडीशन ॾिसूं था त टाइफाइड मलेरिया ऐं गैस्ट्रो जेको आहे त उन्हनि खे तमामु जेको आहे त कंट्रोल करे वई आहे। बुख बदाली त पंहिंजी जॻह ते आहे, पर हिन वक्त ॿ वक़्तु टेबलेट ऐं सीरप जे लाइ हू परेशान आहे। ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको बि इंतिज़ामी ढांचो आहे या जेके बि असांजा हुक्मरान आहिनि ऐं हीअ जेके बरसात मुतासिरीन जेके वेठल आहिनि, इहा हुननि जी हिकिड़ी नाअहली जो चिटो वाज़े सबूत आहे। इहे सभु मामलात इंतिज़ामिया खे करणु खपंदा आहिनि ऐं इंतिज़ामिया हिननि खे बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। अवां मेडिकल जी ॻाल्हि कयो था, पर जेके जिन माण्हुनि खे हिन वक़्तु ताईं 2 महीननि खां वठी जेके माण्हू रोडनि ते रस्तनि ते वेठल आहिनि, हिन निटण उस में ऐं शदीद गर्मी में उन्हनि माण्हुनि खे को मथे जे ढकण जे लाइ, बचनि जी छांव जे लाइ हुननि खे कंहिं बि क़िस्म जी जो टेंट या खेमो मुहैया न करे सघिया आहिनि। ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं उस वधंदी राति जो मलेरिया मच्छर जो तमामु हिकिड़ो मिक़दारु वधियो आहे